الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن الذين قالوا إنا نصارى أخذنا ميثاقهم فنسوا حظا مما ذكروا به فأغرينا بينهم العداوة والبغضاء إلى يوم القيامة وسوف ينبئهم الله بما كانوا يصنعون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे अहद शिकनीअ खे यानी मुआहिदे तोड़ण जे करे जेका उन्हनि ते सज़ा आई उन सज़ा जो बयानु फरमायो हो, जंहिंजे तवसुत सां उम्मत मुहम्मदीअ खे इहो पैगाम ॾिनो वियो त तव्हां बि जेकॾहिं असांजे थियल मुआहिदे खे टोड़ींदव त तव्हांजे मथां ॿेड़े क़िस्म जी सज़ा ईंदी। मुआहिदो कहिड़ो आहे? मुस्लमान माण्हूअ जेको कलमो पढ़ी करे अल्लाह तबारक व ताला जे ज़ात सां वाइदो ऐं को वचन कयो आहे त मां शरीयत जो ताबेदार थी करे रहंदुसि, अल्लाह तबारक व ताला खे वहदहू ला शरीक करे मञींदुसि, सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मुकमल ताबेदारी कंदुसि, इहो हिकिड़ो मुआहिदो आहे कलमे जे ज़रिए। पोइ अल्लाह तबारक व ताला खोड़ सारियूं ॻाल्हियूं दरमियान में फरमायूं आहिनि। ख़ुलासे तौर ते अल्लाह ताला ॼण त ईअं फरमायो त यहूदियुनि ऐं नसराननि सां बि असां वाइदा वचन कया हुआ, जे नेकोकार थींदो त तव्हांखे बख़्शींदासीं बि जन्नत बि ॾींदासीं। तव्हां सां बि उम्मत मुहम्मदी जे माण्हुनि सां इहो ई वाइदो आहे। पोइ हुननि असांजे वाइदनि खे टोड़ियो त सज़ाऊं मिलियूं, तव्हां जेकर असां सां कयल मुआहिदो टोड़ींदव त पोइ तव्हांखे बि सज़ा ईंदी। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला सज़ा तौर ते यहूदियुनि जे अंदरि नसराननि जे अंदरि जेका फ़िरक़ेबाज़ी या उन्हनि जे अंदरि जेका अञा ग्रुप बंदी थी पई उनजो अल्लाह तबारक व ताला बयानु फरमायो आहे। फरमायो वमिन अल्लज़ीन क़ालू इन्ना नसारा अख़ज़ना मीसाक़हुम, ऐं उन्हनि मां उहे माण्हू जिन चयो त असां नसारा आहियूं, नसरानी आहियूं। अख़ज़ना मीसाक़हुम, असां उन्हनि खां बि वाइदो वरितो, उन्हनि खां बि वचन वरितो। कहिड़ो वाइदो हो? त अल्लाह तबारक व ताला गोया कि उन्हनि सां इंजील जे ज़रिए इहो वाइदो कयो त आख़िर ज़मान पैगम्बर मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईंदो जेको हिन सॼे जहान जो सरदार हूंदो। तव्हांजे दौर में अगरि अची वञे त तव्हांखे हुनजी ताबेदारी करणी आहे। ऐं इहो बयानु इंजील जे यूहन्ना बाब जे 6 बाब में लिखियलु आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, अल्लाह ताला फरमायो नसराननि खे त हिन जहान जो सरदार ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो। सूरत सफ़ जे अंदरि हुनजो बयानु आहे, क़ुर पाक में बि। ऐं अल्लाह तबारक व ताला ईअं बि फरमायो उन्हनि खे इंजील जे ज़रिए त आख़िर ज़मान पैगम्बर जेको ईंदो उनजी का बि शइ मुंहिंजे वजूद में कान्हे। मथां अॻिते हली करे हुनखे मुंहिंजो पुटु चओ या कुझु ॿियो अक़ीदे तौर ते अहिड़ो जुज़ करार ॾियो, जीअं नसराननि चयो त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि ख़ुदा आहे, हिकिड़नि चयो त अल्लाह ताला जो पुटु आहे, हिकिड़नि चयो त न नऊज़ बिल्लाह 3 आहिनि, 3 मां 3 आहे। अल्लाह ताला फरमायो इंजील जे ज़रिए ई नसराननि सां त आख़िरी पैगम्बर ईंदो जेको हिन जहान जो सरदार आहे, उनजो मूं सां कंहिं बि क़िस्म जो वास्तो कोन्हे, उनजी का बि शइ मूं में कान्हे या मुंहिंजी का बि शइ उन में कान्हे।
अल्लाह हिकु अलॻि शइ आहे, बानो हिकु अलॻि शइ आहे। वाज़े लफ़्ज़ चयो आहे त उनजी का बि शइ मूं में कोन्हे, अलॻि अलॻि शयूं आहियूं। ऐं इन वाइदे जे ज़रिए सां नसरान खे जेको इंतज़ारु बि रहियो त आख़िरी पैगम्बर ईंदो जेको हिन जहान जो सरदार आहे, उनखे मञींदासीं। पर ख़ानदान दर नसुल, ख़ानदान दर ख़ानदान, नसुल दर नसुल इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। हिकिड़ा वफ़ात करे विया, ॿिया हुनजा पोइ लॻा पोयां आया, वरी उहे विया, वरी पोयां आया। तव्हां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वक़्तु बि आयो, जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया ऐं वरी अॻिते हली करे नुबूअत मिली वई, त पोइ जॾहिं नसरान खे ख़बर पई त इहो ई आख़िरी पैगम्बर आहे, इनखे इंजील जे अंदरि सरदार जहान जो सरदार चयो वियो आहे, त हिननि हुनजो इनकार करे छॾियो। हालांकि अलाह ताला हुन सां जेको वाइदो कयो हो, पर हुननि वाइदे खे तोड़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इत्तिबा करण खां इनकार कयो। हाणे अलाह से उन्हनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे फरमाए थो, जेके न चवनि था असां नसरानी आहियूं, इन्हनि सां बि असां इहो वाइदो कयो होसीं। फनसु हज़्ज़म मिम्मा ज़ुकिरू बिही, पोइ उन्हनि असांजे उन नसीहत जो वॾो हिसो विसारे छॾियो, वाइदो तोड़े छॾियो। फ़अग़रयना बैनहुमुल अदावत वल बग़्ज़ाअ इला यौमिल क़ियामह, पोइ अलाह से फरमाए थो असां उन्हनि जे विच में दुश्मनी ऐं अदावत खे क़यामत ताईं उछलाए छॾियोसीं। पाण में इहे नसरानी हिक ॿिए जा दुश्मन हूंदा। वसौफ़ युनब्बिहुहुमुल्लाहु बिमा कानू यसनऊन, अल्लाह तबारक व तआला फरमायो त सिगो क़यामत जॾहिं ईंदी त पोइ उन्हनि खे पाण ख़बर ॾींदासीं त तव्हां दुनिया में छा कंदा आहियो, कहिड़ो अक़ीदो ठाहियो, कहिड़ा अमल तव्हां कया, पाण तव्हांखे ख़बर ॾींदासीं। पर सज़ा तौर ते अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे विच में अदावत ऐं दुश्मनी, बुग़्ज़, साड़ विधी छॾियो, हिक ॿिए जा मुख़ालिफ़ थी विया। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त नसरानियुनि जा 3 ग्रुप हुआ, 3 फ़िरका हुआ। हिकिड़ो फ़िरको जंहिंजो नालो हो फिस्तोरिया, जेके ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा मञीदा। ॿियो उन्हनि जो ग्रुप हुयो जंहिंजो नालो हो याकूबिया, उहे चवंदा हुआ त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला सां गॾु आहे हिन दुनिया जे हलाइण में, माना शरीक आहे, अल्लाह ताला जो साथी आहे। नऊज़ बिल्लाह, अल्लाह ऐं ईसा अलैहिस्सलाम ॿई पाण में गॾु दुनिया गॾिजी हलाइनि था, इन जो ॿिन्हिनि जो पाण में इत्तेहाद आहे, साथ सां दुनिया हले थी। टियों वरी ग्रुप उन्हनि जो फ़िरको मलकाई आहे, जेके चवंदा हुआ त 3 ख़ुदा आहिनि, 3 ईसा अलैहिस्सलाम, ईसा जी अम्मा अल्लाह साईं, या चवंदा ईसा अलैहिस्सलाम, ईसा जी अम्मा ऐं जिब्राइल अलैहिस्सलाम, इन्हनि टिनि मां 3 ख़ुदा आहे। ऐं 3 फ़िरका ग़लति। हाणे इन्हनि जा पाण में इहे फ़िरका थी पिया, सम्झण जे लाइ सवाल पैदा थींदो आहे। क़ुरान पाक चवे थो त इहे नसरानी पाण में हिक ॿिए जा मुख़ालिफ़ आहिनि, इन जे विच में अदावत आहे, दुश्मनी आहे। पर अॼोके माहौल जे हिसाब सां ॾिसूं था, इहे यहूदी ऐं नसरानी त सभु पाण में मुतहिद लॻा पिया आहिनि। क़ुरान त चवे थो त फनसु हज़्ज़म मिम्मा ज़ुकिरू बिही फ़अग़रयना बैनहुमुल अदावत वल बग़्ज़ाअ इला यौमिल क़ियामह, क़यामत ताईं इहे हिक ॿिए जा दुश्मन थींदा, हिक ॿिए जा दुश्मन रहंदा क़यामत ताईं। पर असां अॼोके दौर में ॾिसूं था त इहे यहूदी नसरानी पाण में मुतहिद लॻा पिया आहिनि। नऊज़ बिल्लाह, सम्झण जे लाइ सुवाल इहो आहे त क़ुरान पाक वारी तालीम दावा जेका आहे उहा त अॼु ग़लति थी साबित थिए। क़ुरान तो चवे त क़यामत ताईं हिक ॿिए जा दुश्मन रहंदा, अॼु असां ॾिसूं था त इहे हिक ॿिए जा दोस्त लॻा पिया आहिनि। मुस्लमाननि जे ख़िलाफ़ सभु पाण में मुतहिद आहिनि, दुश्मनी उन्हनि जी पाण में त कान्हे। उन जो जवाबु इहा त क़ुरान पाक जेका ॻाल्हि बयानु कई आहे उहा ॻाल्हि बिल्कुलु सची आहे त एतिक़ादी ऐं मज़हबी तौर ते जेके ईसाई, जेके नसरानी हुआ ऐं पंहिंजे उन ईसाईयत जे मज़हब ते, नसरानियत जे मज़हब ते पाबंद बि हुया, इहा ॻाल्हि उन्हनि जे बारे में आहे। अॻिते हली करे कुझु माण्हू ईसाईअ खे, नसरानियत खे छॾे विया, जेके छॾे विया उहे दाहिरिया थी विया। उन्हनि त चयो नऊज़ बिल्लाह, ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात ई कान्हे का, हीअ दुनिया पाण थी हले। पोइ जेके दाहिरिया थी विया, हाणे उहे दाहिरिया जॾहिं उन्हनि जो मज़हब ई न रहियो,
उन्हनि जो अक़ीदो ई न रहियो, मज़हब ई न रहियो, जंहिंजे करे उन्हनि जो पाण में इख़्तिलाफ़ थिया। त पोइ हाणे मज़हब ई उहा शइ ई न रही इख़्तिलाफ़ वारी, हाणे त पाण में मुतहिद थी सघनि था। हिन वक़्तु दुनिया में जेके बि नसरानी आहिनि, जेके पाण में मुतहिद आहिनि, इहे मज़हबी माण्हू न आहिनि। नसरानियत जा मज़हबी माण्हू न आहिनि, इहे दायरे क़िस्म जा माण्हू आहिनि। इन्हनि खे पंहिंजे मज़हब नसरानियत ईसाइयत जी बि ख़बर कान्हे का। इहे दुनिया परस्त माण्हू आहिनि, सिर्फ़ु नाले में पाण खे नसरानी या ईसाई रहनि था। ये सब जो सब दुनिया जे हासिल करण जे लाइ पाण में मुतहिद आहिनि। मज़हब सां ईसाइयत सां हुननि जो को बि वास्तो कोन्हे। अॼु बि जेके माण्हू सचपच मज़हब ईसाइयत ते मुतफ़िक़ आहिनि, उन्हनि जा इहे पाण में इख़्तिलाफ़ आहिनि, उहे पाण में अदावत ऐं दुश्मनीअ ते हिक ॿिए सां रहिया पिया आहिनि। ऐं क़ुर थो फरमाए क़यामत ताईं रहंदा। इन जो मिसाल खणी हीअं ॾिजे त दुनिया में कॾहिं कॾहिं अबे अम्मा वटि मिल्कियत हूंदी आहे घणी, पोइ जेकॾहिं अबो वफ़ात करे वञे त औलाद हुन मिल्कियत जे मथां पाण में विढ़ंदियूं आहिनि। औलाद पाण में विढ़ंदी आहे, भाइर भेनर पाण में विढ़ंदा, मुंहिंजो हिसो, मुंहिंजो हिसो, मुंहिंजो हिसो। पर जे इहा साॻी मिल्कियत हिकिड़े ॿिए भाउ वटि कोन्हे का, उहो पाण वफ़ात करे हुनजे औलाद में कोई झगड़ो कोन्हे। ग़रीब लॻा पिया आहिनि, खीर खंड लॻा पिया आहिनि, हिकिड़ी जॻह ते हिकिड़े घर में ग़रीबाणे हालत ते पिया था ज़िंदगी गुज़ारनि, कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। हाणे गहराईअ सां ॾिठो वियो त हिकिड़े जो औलाद विढ़े थो, हिकिड़े जो औलाद नथो विढ़े। जंहिंजो औलाद विढ़े थो उन वटि सबबु माल हो, ॿिए जो औलाद नथो विढ़े उनजो सबबु वरी बेमाल हो त माल कोन्हे। हुते माल आहे त पाण विढ़नि था, हुते पैसो दौलत न आहे त हुनजा औलाद पाण में नथो विढ़े। हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं इन वटि बि औलाद जे लाइ इहो बि जेकॾहिं मिल्कियत न छॾे हा त औलाद विढ़े ई न। सबबु आहे अॼोके दौर में फ़साद थिए ई दुनिया जे करे थो। दुनिया न हूंदी त फ़साद बि कोन्हे। सबबु आहे हिकिड़ो त अल्लाह तबारक व तआला बि गोया के इन ॻाल्हि खे वज़ाहत सां बयानु फरमायो त ईसाइयत जे अंदरि असां सज़ा तौर ते जेका टोलेबाज़ी अंदरि उछलाईसीं, इख़्तिलाफ़ अदावत दुश्मनी उछलाईसीं, उहा मज़हबी बुनियाद ते हुई। उनजो मज़हब जेको ईसाइयत जो हुयो उन ते जेसिताईं पका हुया तेसिताईं उन्हनि जो इख़्तिलाफ़ हुयो। जॾहिं उन्हनि मज़हब छॾे ॾिनो त उनजो इख़्तिलाफ़ ई ख़तमु थी वियो। अमा उहा शइ ई कान्हे का, त हाणे जहिड़ो छा थियो। उहे पंहिंजे दीन ताईं हलिया विया, हटी विया। अॼुकल्ह जेके नज़र था अचनि ईसाई पाण में मुतहिद या नसरानी पाण में मुतहिद, यहूदी पाण में मुतहिद जेके नज़र अचनि था, इहे सभु जो सभु पंहिंजे असुल मज़हब जे ज़रिए न आहिनि मुतहिद, इहे दुनिया जे ज़रिए मुतहिद आहिनि। दुनिया माण्हुनि मां कीअं कमाइजे, टेक्नोलॉजी का नई ईजाद कंदा, बैंकुनि जो सिस्टम, सोशलिज़म, नेशनलिज़म, मेकनिज़म, इहे दुनिया जा हिकिड़ा उसूल आहिनि उन्हनि जा। उन्हनि उसूलनि तहत पाण में मुतहिद थियल आहिनि। IMF वारा हिकिड़ो कानून आहे उन्हनि जो, उन कानून तहत सभु पैसो उन में विझी करे उन्हनि बैंकुनि खे हलाइनि था, उन्हनि जे ज़रिए माण्हुनि वटां पैसो कमाइनि था। दुनिया खे हासिल करण जो इहो ज़रियो आहे, इन जो पाण में इतिहाद सिर्फ़ु इन हद ताईं आहे। मज़हबी बुनियादनि ते इहे पाण में मुतफ़िक़ न आहिनि। क़ुर पाक त फरमाए थो मज़हबी बुनियादनि ते क़यामत ताईं इहे मुख़ालिफ़ रहंदा। पर सच ई आहे, गहरीअ नज़र सां ॾिठो वञे त दीन जे मुक़ाबले में जेके बि काफ़र क़ुवतूं आहिनि मुतहिद वाक़ई आहिनि। दुनिया जे एतबार सां वरी हिक ॿिए जा दुश्मन बि आहिनि। रूस वारा, अमेरिका वारा हिक ॿिए जा दुश्मन आहिनि। चाइना वारा, अमेरिका वारा हिक ॿिए जा दुश्मन आहिनि दुनियावी लेवल ते। ऐं मज़हबी लेवल ते मुस्लमाननि जे ख़िलाफ़ जॾहिं का ॻाल्हि थींदी त सभु पाण में गॾु थींदा। त हीअ दुनिया जा हिकिड़ा पंहिंजा हथ रादो ठहियल उसूल आहिनि, जिन उसूलनि जे तहत हू पाण में मुतहिद बि थियनि था, पाण में टुटनि बि था। मुस्लमान मुल्क बि केतिरा ई ईअं आहिनि, दुनियावी माहौल मुताबिक़, जग़राफ़ी हदूद जे ऐं हिक ॿिए जे तहफ़ुज़ मुताबिक़ गॾियल बि आहिनि ऐं हिक ॿिए सां विढ़ियल बि आहिनि। ईअं त हिक ॿिए अम्मा जो औलाद बि आहे, केतिरनि ॻाल्हियुनि ते पाण में विढ़ियल बि आहिनि। पर कंहिं हिकिड़े भाउ ते कोई जेकॾहिं हथु खणंदो धारियो माण्हू त सभु हुन सां गॾिजी वरी विढ़ंदा बि, दिफ़ा बि कंदा। अभाई असां इख़्तिलाफ़ कयूं था, उहो असांजो अंदरूनी पंहिंजो मसइलो आहे। ॿाहिरियों जेकॾहिं कोई असां में मुदाख़लत कंदो सभु गॾिजी पाद रहंदासीं। त ज़ाहिर आहे हर हिक जा पंहिंजा पंहिंजा उसूल बि आहिनि ऐं पंहिंजा पंहिंजा रत जे करे कुझु तालुकात टुटंदा बि आहिनि त कुझु वरी जोड़े बि रखणा पवंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो त
त असां इन्हनि यहूदियुनि ऐं नसराननि खे सज़ा ॾिनीसीं इहा जो उन्हनि जे अंदरि पाण में फ़िरका पैदा करे छॾियासीं। उहे फ़िरका पैदा कीअं थिया? उन्हनि जे विच में अदावत ऐं दुश्मनी विझी छॾीसीं। क़यामत ताईं इहा हीअं रहंदी। वसौफ़ युनब्बिउहुमुल्लाहु बिमा कानू यसनऊन। अन क़रीब अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ख़बर ॾींदो जेको कुझु हू कंदा हुआ। त तव्हां अमल चङा कया या बुरा कया, सॼी ख़बर उनखे पाण ॾींदो। ही त आयत जो ज़ाहिरी ख़ुलासो हुयो जेको नज़र आयो त अल्लाह तबारक व तआला सां मुआहिदो करे पोइ टोड़ियऊं त असां ताबेदारी कंदासीं, पोइ वरी न कयूं, इनकार कयूं त सज़ा मिली। उन सज़ा में अल्लाह ताला उन्हनि खे पाण में बि टोड़े छॾियो। आयत जो ज़ाहिरी ख़ुलासो इहो आहे। गहरी नज़र सां ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां इहा बि हिकु सज़ा आहे जो कंहिं हिकु ग्रुप जा माण्हू पाण में इख़्तिलाफ़ रखनि, टुटी वञनि, इहा बि अल्लाह ताला जी तरफ़ खां हिकिड़ी सज़ा आहे। हिक ॿिए जो औलाद पाण में इख़्तिलाफ़ करे हिक ॿिए खां टुटी वञे, इहा बि अल्लाह ताला जी तरफ़ खां ॼण त हिकिड़ी सज़ा आहे। हिकिड़ा 5 दोस्त 5 भाइर कंहिं बि हिकिड़े दीनी मामलात में इतिहाद करे मुतहद थियनि, अॻिते हली करे उहे हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वञनि, अल्लाह ताला जे तरफ़ खां ॼण त हिननि जे गुनाहनि जे नवसत जे करे, नाफ़रमानी जे करे इहा हिननि खे सज़ा मिली जो हुननि जो इतिहाद टुटी वियो ऐं हुनजी मशीनरी उहा नाकाम थी वई। हाणे गहरी नज़र सां ॾिसंदा वियासीं त इहे अंदरूनी इख़्तिलाफ़ जेके पैदा थियनि था, इहा बि सज़ा तौर ते, ऐं इहा सज़ा मिले थी कंहिं न कंहिं अल्लाह ताला जे हुक्म जे नाफ़रमानीअ जे करे। नतीजो इहो निकितो त हर माण्हू अल्लाह ताला जे हुक्म जी इताअत कंदो रहे, इख़्तिलाफ़ पैदा ई कोन थींदो। अल्लाह ताला जे अहकामनि में नाफ़रमानीअ खां बचे, इख़्तिलाफ़ खां ख़ुदा तबारक व तआला ख़ुदि ब ख़ुदि हुन जी हिफ़ाज़त फरमाईंदो। जेतिरो माण्हू दीन जे अहकामनि जी ताबेदारी कंदो, ओतिरो अल्लाह ताला हुन में इतिहाद क़ाइमु रहंदो। जेतिरो माण्हू हिक ॿिए जो लिहाज़ रखंदो, ओतिरो अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि में इतिहाद ऐं मोहबत खे पैदा फरमाईंदो। जेतिरो हिक ॿिए सां मुखालिफ़त रखंदा, नाफ़रमानी कंदा, ज़िद में अची करे कंहिंजे चङाइनि खे बि लताड़ींदा, त पोइ ज़ाहिर आहे इहा नाजाइज़ी थींदी। हुन नाजाइज़ी जी सज़ा इहा मिलंदी त इतिहाद टुटी वेंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे बि दीनी मामलात में हिक ॿिए जो मुहाफ़िज़ ऐं हिक ॿिए जो साथी बनाए। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना